जी जी सर नजफ़ नजफ़ मूंखे अलाए छो चयो आहे त अनाउंस कर ऐं नजफ़ जी महिरबानी आहे कॾहिं कॾहिं मूंखे चवंदो आहे फ़ैसिलो नजफ़ जो आहे असल में छा आहे त इहा हिकिड़ी रेस्पेक्ट आहे छो त असां में का हू न आहे का हू न आहे या केर बि चए मामा चए अनाउंसमेंट कयां थो दिलनि जी हिन धड़कन वधंदी थी वञे पंजनी में जेको कराची जी नुमाइंदगी कंदो उन मां ॿ कंदा जंहिंमें मां पहिरियों नालो वठी रहियो आहियां ऐं मां चाहींदुसि त जेके माण्हू हिते मौजूदु आहियो छो त कराची सिंध जो वॾो शहरु आहे ऐं उन शहर जी नुमाइंदगी जेको कंदो त उनजे लाइ ताड़ियूं ज़रूरु वॼायो जंहिंजो नालो मां खणां ऐं जंहिंजो मां ॿियो नालो खणंदुमि उनजी बि ताड़ियूं वॼाइजो ऐं जिन जा नाला मां नथो खणां उन्हनि जे लाइ बि ताड़ियूं बकोल नजफ़ जे त उहे हितां सिखी वञनि मतिलबु उहे वरी पंहिंजी ग़लतियुनि खे थोरो गौर कनि सभ खां पहिरियों नालो आहे अव्हांजी ख़ूबसूरत हिन कैफ़ियत सां गॾु महबूब अली वाह महबूब ज़बरदस्त ऐं जेको ॿियो नंबर सिंगर कराची मां अचे पियो हा तव्हां छा एतिरो कयूं? देरि सां था ॿुधायो मां चाहियां थो त इहा मूंखे यकीन कयो मां त सभिनीनि खे ॿुधुमि माशाल्लाह बाक़ी नजफ़ वारी ॻाल्हि वांगुरु ॾाढा सुरीला आहिनि सभई बिल्कुलु सजाद अली ख्वाजा वाह ज़बरदस्त 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 जी त वहीदा पाण हाणे हलूं था ब्रेक जी तरफ़ छो त असांखे ॿ कराची जा हीरोज़ त मिली विया आहिनि बिल्कुलु। ॿ जेके अॻियां हलंदा अॻियां राउंड्स में इन्हनि जे लाइ बि तमामु टफ टाइम ॾींदा उहे दादू वारा सिंगर स्पेशली हैदराबाद वारा जेके आर्टिस्ट आहिनि जैक बाबा लाड़खाना दादू वेल त कंटिन्यू कंदा प्रोग्राम खे KTN सिंध सुपरस्टार में नेक्स्ट जेको मरल हूंदो उहो हूंदो आर्टिस्टनि जो ऐं उन्हनि मां हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो जेको असां सां गॾु अॻिते हलंदो सिंध सुपरस्टार जे राउंड्स में त ब्रेक था वठूं ब्रेक खां पोइ उहे दोस्त असां सां गॾु हूंदा ॾिसंदा रहो KTN सिंध सुपरस्टार